Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. कंहिंखे बेतमादी रिथ आणण जो शौक़ु आहे त पूरो करे असां केपी हुकूमत जी भरपूर हिफ़ाज़त कंदासीं। जेके बेतमादी आणण जूं ॻाल्हियूं कनि था उन्हनि वटि सीटूं ई न आहिनि। केपी में पीटीआई जी हुकूमत आहे ऐं रहंदी। इस्लामाबाद में पार्लिमानी पार्टी जे इजलास बाद पीटीआई चेयरमैन जे अॻुवाणनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। बैरिस्टर गौहर चयो त इहो तासुर ग़लति आहे त ॻाल्हियूं करणु नथा चाहियूं। असां सदाईं ॻाल्हियुनि जी हिमायत कई आहे। बानी बि सदाईं चवंदो रहियो आहे त नतीजा ॾींदड़ ॻाल्हियूं करणु घुरूं था। असां को बि सख़्तु नियापो न ॾी रहिया आहियूं। चाहियूं था रुॻो ज़ुबानी ॻाल्हियूं न थियनि, उन लाइ अमली क़दम खयां वञनि। अली अमीन गंडापुर चयो त केपी में साज़िश खां सवाइ संदन हुकूमत किराए नथी सघिजे। केपी सरकार बानी जी अमानत आहे। केरु हुकूमत किराइणु घुरे थो त शौक़ु पूरो करे। चैलेंज कयां थो, जेकॾहिं दम आहे त केपी हुकूमत किराए ॾेखारियो, पोइ आउं सियासत छॾे ॾींदुसि। JUI ख़ैबर पख्तूनख्वा में पीटीआई जी हुकूमत ख़िलाफ़ बेतमादी जो हिसो न थींदी। मौलाना फज़लुर रहमान अडियाला जेल में क़ैद पीटीआई बानी खे नियापो पहुचाए छॾियो। ज़रियनि मूजिबि गुज़िरियल ॾींहुं पीटीआई बानी जी भेनरुनि साणसि मुलाक़ात दौरान JUI सरबराह जो नियापो ॾिनो हो। मौलाना फज़लुर रहमान चयो त केपी में इन हाउस तब्दीली लाइ राब्तो कयो वियो त हू इनकार कंदो। हुन ख़ातिरी कराई त केपी हुकूमत ख़िलाफ़ बेतमादी रिथ जो हिसो न थींदो। पीटीआई जे पार्लिमानी पार्टी जे इजलास में गिरफ़्तार 80 अॻुवाणनि जे ख़त जी ताईद। इस्लामाबाद में इजलास दौरान आमिर डोगर पारां 80 अॻुवाणनि जो ख़त पार्टी आॾो पेश। ज़रियनि मूजिबि अली मोहम्मद ख़ान, ज़रताज गुल ऐं ॿियनि अॻुवाणनि पारां सख़्तु पॉलिसी बदिरां ॻाल्हियुनि जो दग वठण ते ज़ोर। अली मोहम्मद ख़ान चयो त एस्टेब्लिशमेंट ऐं सियासी क़यादत सां ॻाल्हियूं करे बानी खे आज़ादु करायो वञे। इस्लामाबाद अचण बदिरां सॼे मुल्क में एहतजाज कया वञनि। पीटीआई जे सोशल मीडिया खे महदूद करे रुॻो बानी जी आज़ादी ताईं इस्तेमालु करणु घुरिजे। बैरिस्टर गौहर फ़ैसिला ऐं बानी सां सलाह मशवरा करे। ज़रियनि मूजिबि ज़रताज गुल कुझु पार्टी अॻुवाणनि ते तनक़ीद कंदे चयो त हाणोकी हुकूमत वधीक सघारी थी वई आहे। अहिड़ी हिकमत जोड़णु घुरिजे जो कामयाबी मिली सघे। पीटीआई पारां ज़िले ऐं तालुक़े सतह ते एहतजाज कया वञनि। इलेक्शन कमीशन जनरल सीटुनि ते कामयाब उम्मीदवारनि खे पीटीआई जो करार ॾियण वारो नोटिफिकेशन वापसि वठी छॾियो। मख़सूस सीटुनि जी बहाली जो नोटिफिकेशन जारी। क़ौमी असैम्बली में अक़लियतुनि जूं 3 सीटूं बहाल कंदे नवाज़ लीग, पीपल्स पार्टी ऐं JUI खे हिकु हिकु सीट ॾिनी वई। क़ौमी असैम्बली में ख़ैबर पख्तूनख्वा मां औरतुनि जूं 5 सीटूं बहाल। क़ौमी असैम्बली में केपी मां नवाज़ लीग खे, पीपल्स पार्टी ऐं JUI खे ॿ औरतुनि जूं मख़सूस सीटूं मिली वयूं। क़ौमी असैम्बली में पंजाब मां औरतुनि जूं 11 सीटूं बहाल। पीपल्स पार्टी खे 1 ऐं नवाज़ लीग खे 10 सीटूं मिलियूं। सिंध असैम्बली में औरतुनि जूं 2 मख़सूस सीटूं बहाल। पीपल्स पार्टी ऐं मुतहिदा खे हिकु हिकु सीट ॾिनी वई। केपी असैम्बली में औरतुनि जूं 21 मख़सूस सीटूं बहाल। JUI खे 8, नवाज़ लीग खे 6 ऐं पीपल्स पार्टी खे 5 सीटूं मिलियूं। पीटीआई पार्लियामेंटेरियंस ऐं ANP खे हिकु हिकु मख़सूस सीट ॾिनी वई। केपी असैम्बली में अक़लियतुनि जी बहाल थियल 4 सीटुनि मां JUI खे 2, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी खे हिकु हिकु सीट ॾिनी वई। पंजाब असैम्बली में औरतुनि जूं 24 मख़सूस सीटूं बहाल। नवाज़ लीग खे 21, पीपल्स पार्टी, इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी ऐं काफ लीग खे हिकु हिकु सीट मिली। क़ौमी असैम्बली में मख़सूस सीटूं बहाल थियण बाद पार्टी पोज़ीशन बि पधरी। क़ौमी असैम्बली में 13 मख़सूस सीटूं मिलण बाद नवाज़ लीग जूं कुल सीटूं 123 थी वयूं। पीपल्स पार्टी जूं 4 मख़सूस सीटूं मिलण बाद कुल मेंबर्स जो अंग 74 थी वियो। क़ौमी असैम्बली में मुतहिदा जूं 22 ऐं JUI फ़े जूं 10 सीटूं थी वयूं। क़ौमी असैम्बली जे 336 मेंबर्स ऐवान में नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जूं सीटूं 197 थी वयूं। सुन्नी इतिहाद मेंबर्स जो अंग 80 ऐं आज़ाद मेंबर्स जो अंग 5 थी वियो। बाजोड़ जे इलाइक़े सिद्दीक़ाबाद में धमाको, असिस्टेंट कमिश्नर समेत 5 ॼणा शहीद, 11 ज़ख़्मी। पुलिस मूजिबि धमाको फाटक मेला ग्राउंड वेझो थियो। हमले में असिस्टेंट कमिश्नर फैसल इस्माइल, तपेदार ऐं 2 पुलिस अहलकारनि समेत 5 ॼणा शहीद थी विया, 11 ज़ख़्मी। धमाके में गाॾी मुकमल तौर तबाह थी वई। लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े ऑपरेशन शुरू करे छॾियो। तालिबान हुकूमत पारां वाइदनि जूं भञकड़ियूं ख़िते में अदम इस्तेहकाम जो सबबु बणिजी रहियूं आहिनि। अफ़गान उबूरी हुकूमत दोहा मुआहिदे में कयल वाइदनि जी पासदारी करे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्लामाबाद तक़रीब खे ख़िताब। बिलावल भुट्टो चयो त तालिबान हुकूमत अचण बाद अफ़गान सरज़मीन पाकिस्तान में थींदड़ हमलनि में 40% इज़ाफ़ो थियो आहे।
दहशतगर्दी आलमी मसइलो आहे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में वॾो जानी ऐं माली नुक़सान बर्दाश्त कयो आहे। असां कॾहिं बि दहशतगर्दी खे दावत न ॾिनी आहे। जॾहिं बि दहशतगर्दी आई आहे त असां झुकिया न पर विड़िया आहियूं। पाकिस्तान जी डिक्शनरी में सरेंडर करणु शामिल न आहे। दुनिया खां मुतालबो आहे त हू पाकिस्तान जी सपोर्ट कुर्बानीनि ऐं अज़म जो एहतराम कनि। बिलावल भुट्टो चयो त भारत खे दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी सलाहियतुनि मां सिखणु घुरिजे। दहशतगर्दी जे तदारुक जे लाइ भारत सां गॾिजी कमु करण लाइ तयारु आहियूं। भारत गॾिजी पाणी, दहशतगर्दी ऐं कश्मीर मसइलनि ते ॻाल्हियूं करे। JUI माइंस एंड मिनरल्स एक्ट खे बलूचिस्तान हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। सेनेटर कामरान मुर्तज़ा चयो आहे त एक्ट जी बलूचिस्तान असेंबली मां मंज़ूरी ते ख़दशा आहिनि। हर आइनी रस्तो इख़्तियार कयो वेंदो। स्टैंडिंग कमेटी जी चेयरमैनशिप असां वटि हुई। चेयरमैन जी गैर मौजूदगी में बिल पास थियो। बलूचिस्तान जे मादनियात ते वफ़ाक़ जो हक़ मंज़ूर न आहे। वसीला बलूचिस्तान जे माण्हुनि जा आहिनि। हक़ तलफ़ी थियणु न ॾींदासीं। JUI बलूचिस्तान जे अमीर सेनेटर मौलाना अब्दुल वासे चयो त अॼु माइंस एंड मिनरल्स एक्ट बलूचिस्तान हाई कोर्ट में चैलेंज कयो आहे। एक्ट लागू थी वियो त बलूचिस्तान जा माण्हू हिते रहण जे क़ाबिल न हूंदा। असांजी मुख़ालिफ़त सबबि क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां बलूचिस्तान जो माइंस एंड मिनरल्स बिल वापसि वरितो वियो हो। बलूचिस्तान असेंबली में माइंस एंड मिनरल्स एक्ट जी मंज़ूरी जे दौरान असांजे मेंबर्स सां दोखो थियो। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज जस्टिस मंसूर अली शाह जो सेक्रेटरी जुडिशियल कमीशन खे ख़त। जजिस जी सीनियरिटी जे तयन वारे मामले ते ख़दशनि जो इज़हार। ज़रियनि मूजिबि ख़त में जस्टिस मंसूर अली शाह गुज़िरियल ॾींहुं जुडिशियल कमीशन जे इजलास खां अॻु ख़त लिखियो हो। ख़त में जस्टिस मंसूर अली शाह मौक़िफ़ इख़्तियार कयो त जजिस जी सीनियरिटी जहिड़े अहम ऐं हसास मामले ते चीफ जस्टिस ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि सां मुशावरत न कई वई, जेका आइन जे घुरिजुनि जे उबतड़ आहे। आइन जे आर्टिकल 200 तहत सदर चीफ जस्टिस सां मुशावरत जो पाबंद हो, पर उन जे उबतड़ जल्दबाज़ी में पाण मुरादो सीनियरिटी जो तयन करे छॾियो। सीनियरिटी जो मामिलो पहिरियों खां ई इंटरकोर्ट अपील में ॿुधणी हेठि आहे। हिकु तरफ़ो फ़ैसिलो करणु मुनासिब न हो। पुलिस ॾिना अहली सबबि धाड़ेल अग़वा जी वारदातुनि खां पोइ सरेआम भतो बि घुरण लॻा। ठुल में सुनारे फैज़ान मुग़ल खां बदनाम धाड़ेल झरू बंगलानी भतो घुरी वरितो। धाड़ेल सुनारे खे फ़ोन कॉल करे चयो त 50 लख रुपया भतो ॾे, न त ख़बर आहे तुंहिंजा ॿार स्कूल वेंदा आहिनि, खेनि अग़वा कयो वेंदो। असां SSP खां बि भतो वठंदा आहियूं, तव्हां कहिड़ी वॾी ॻाल्हि आहियो। धाड़ेलनि पारां भतो घुरण बादि सोनारो ऐं संदसि घर भातियुनि में गणती जी लहर। आला इख़्तियारनि खे तहफ़ुज़ जी अपील। हद जी पुलिस धाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां थाणे ताईं महदूद। मोरो भरिसां सिंधु दरिया में टपो ॾेई आपघात कंदड़ नारी जो लाश हथ। सनस धी जी ॻोल्हा जारी। हिकु ॾींहुं अॻु ॻोठु लग़ारी बिजराणी वासण फज़ीला लग़ारी 2 वरहनि जी मासूम धी समेत सिंधु दरिया में टपो ॾेई आपघात कयो हो। ॻोल्हा बाद अॼु नारी फज़ीला लग़ारी जो लाश हथ आयो। सनस न्याणी जी ॻोल्हा जारी। वारसनि जो चवणु आहे त मासूम ॿारड़ी बीमार रहंदी हुई। गुरबत सबबि ॿारड़ी जो इलाज न थियण सबबि मां फज़ीला धी समेत दरिया में टपो ॾेई आपघात कयो। मीरपुर माथेलो वासी नौजवान 10 ॾींहनि खां गुम। वारसनि अग़वा जो शक ज़ाहिर करे छॾियो। बाज़ियाबी लाइ पाक किताब खणी एहतजाज। ॻोठु अमीर बख़्श हैदराणी वासी नौजवान इसरार अली हैदराणी 10 ॾींहं अॻु मज़दूरी लाइ शहर वियो हो। वारसनि जो चवणु आहे त शक आहे त नौजवान खे अग़वा कयो वियो आहे, खेसि बाज़ियाब करायो वञे। कराची जे इलाइक़े बल्दिया में घर अंदरि गैस लीकेज सबबि धमाको। 7 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिबि ज़ख़्मियुनि में 2 औरतूं, 1 मर्द ऐं 4 ॿारड़ा शामिल आहिनि। खेनि सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं सिंध में अॼु खां 5 जुलाई ताईं बरसातुनि जी अॻकथी। मौसमियात खाते मॉनसून अलर्ट जारी करे छॾियो। सिंध में ईंदड़ 3 ॾींहनि ताईं विचोले दर्जे जी बरसाति जो इम्कान ज़ाहिर। मौसमियात खाते जो चवणु आहे त थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास ऐं सांगड़ ज़िलनि में गजगोड़ ऐं खिवण सां वसकारो थी सघे थो। ईंदड़ 3 ॾींहनि दौरान कराची, दादू, खैरपुर, सखर ऐं लाड़काणो, बदीन, सजावल, हैदराबाद, जामशोरो ऐं टंडो मोहम्मद खान में हल्की बरसाति जो इम्कान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वठी तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।